नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ मलिक बिरादरी जी मौजूद शख्सियत अलहाज हाजी मोहम्मद मूसा मलिक जंहिंजो अरबा जे ॾींहुं इंतकाल थी वियो, उन ई सिलसिले में अॼु बरोज़ जुमे ते क़ुरान खानी करे टीजे जी दुआ मलिक हाउस मिठाणीअ ते घुरी वई। नौशरो फिरोज खां आयल कारी अमीरुद्दीन रिंद तिलावत कलाम पाक कई, जॾहिं त मुख़्तलिफ़ आलमी दीन पारां दुनिया ऐं आख़िरत ते रोशनी विधी वई। दुआ खां बाद बिरादरी जे मुअज़्ज़िज़िन समेत बिदशाह खां आयल मौलाना असदुल्ला हैदरी, मौलाना सिबकतुल्ला जोगी, मौलाना मुबीन अहमद भट्ट ऐं ॿियनि पारां मरहूम जे वॾे फर्ज़ंद ज़बीउल्लाह मलिक खे रस्म पग बदिराई वई। पग जा वर ॾींदे समूरी बिरादरी ज़ारो क़तार रोअंदी रही ऐं उन मुजाहिद जूं हमदर्दियूं यादि कंदे मरहूम पंहिंजी ज़िंदगी बिरादरीअ जे फलाह ऐं बहबूद लाइ गुज़ारींदो रहियो ऐं हिकु क़दम बि पोइ ते न हटियो।